अक्सर वाक्य बयान कंदो आहियां त काफ़िलो वञे पियो मक्के शरीफ का मदीने पाक। बस में चढ़िया सही, बस रस्ते ते रुकी, माण्हू लथा के वुज़ू कयो, नमाज पढ़ी, होटल ते मानी खाधी, सब बस में मोटी आया, पर हिकड़ी सीट खाली हुई, हिकड़ो पैसेंजर न मोटियो। बस वारे पुछो भाई हिते ही सीट खाली आहे? चयूं हिकिड़ी औरत वेठल हुई, उहा अञा न आई आहे। वञी लही ॾिसनि त माई होटल जी बेंच ते वेठी आहे, मुंहुं मदीने ॾे अथसि, अखियुनि मां नीर वहनि था, ज़ारो कतार रोई रही आहे। अम्मा छो थी रोई? कहिड़ो दर्द आहे, तकलीफ़ आहे, का बीमारी आहे, को सूर आहे? डॉक्टर घुरायूं, माई वेतर रीहूं करे रोअण लॻी आहे। अम्मा आख़िर ॻाल्हि छा आहे, रोअण जो सबबु कहिड़ो आहे? माई चवे थी अब्बा ॿियो को कुझु न आहे, पर मां हिकिड़ी बद किरदार बद पेशा औरत आहियां, मुंहिंजी सारी ज़िंदगी बद किरदारी में गुज़री आहे, हाणे मदीनो वेठो आयो आहे, हुज़ूर जो पाक शहर करीब आयो आहे, मां रोआं थी त मुंहुं ॾेखारण जे कंध खणण जे क़ाबिल न आहियां, कहिड़ो मुंहुं वठी महबूब जे दर ते वञा, मूंखे मुंहिंजा गुनाह यादि अची विया आहिनि। सूंह विञायमि सूमरा, मुंहिंजो मेरो मुंहुं थियो में वञण उत पियो में, जिते हलण नाहे हुस्नरी। सूंह विञायमि सूमरा, मुंहिंजो केॾे वियुमि कमाल, वञा कीअं वतन ते अहिड़ो वठी हाल, जेॾी मूं जमाल त सूंहां सरचुनि विच में। माई रोए थी पंहिंजा गुनाह यादि करे, पंहिंजूं बद किरदारियूं बदामालियूं यादि करे, अखियुनि मां हंझू हारे रही आहे। उन बस में हिकिड़ो अल्लाह जो कामिल वली वेठो, मुराक़बे जी कैफ़ियत में हबीबनि जो दीदार थियुसि। फरमाईंदा वञ इन न्याणी खे वञी सलाम चईसि छा तो क़ुरान न पढ़ियो आहे त वलो अन्नहुम इस्लमू अनफुसहुम।